जी नाज़रीन हिन वक्त मौजूद आहियां जो सो मच कचहरी में असां हिन वक्त मौजूद आहियूं। हिन वक्त जो असांजी मच कचहरी जो आहे सो पंहिंजो सोच टीवी अदारो ऐं बघार मोरी जी आवाम जी ताउन सां हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे, जिते हिन वक्त सुगर शाइर ऐं उनखां अलावा फनकार बि अची रहिया आहिनि। असां सां गॾु फनकार ऐं शाइर बि मौजूदु आहिनि ऐं हिते बघार मोरी जी आवाम मौजूदु आहे। उनखां जेको आहे सो असां शाइरी पुछ कंदासीं ऐं जेको कलाम बुनी जा ॿुधंदासीं। अब ही असांजो सिंधी सकाफ़त आहे जेको असां अॼु दिहाड़ो मल्हायो सोच टीवीअ जो, उन जो नुमाइंदो बि असां सां गॾु आहे। इन जूं महिरबानियूं जेको ही प्रोग्राम में रुगो इहो हेर नंबर हर साल मल्हायो वेंदो। वधीक महिरबानी चाहियूं था, असां कॾहिं इंटरव्यू ॾिना कोन्हे। जी नाज़रीन जैं त असां सां गॾु हिन वक्त जो असां मच कचहरी में असां मौजूदु आहियूं ऐं हीअ जेकी मच कचहरी जेकी रखी वई आहे सोच टीवी अदारो ऐं बघार मोरी आवाम जी तरफ़ां जेकी मच कचहरी रखी वई आहे ऐं असां सां गॾु हिन मच कचहरी में जेको शाइर आहे जाड़ो ख़ान समूह जेको आहे असां गॾु हिन वक्त हिन प्रोग्राम में मौजूदु आहे। अचो त हुन खां जेको सो पुछा कयूं ऐं हुनजो हिन जेको सकाफ़त जे हवाले सां ऐं अॼु जेको हू असांखे असांजे ज़ाइरीन खे असांजे जेके हुते जेके आयल दोस्त आहिनि उन्हनि खे कहिड़ी शाइरी थो ॿुधाए। ज़िलो ठट्टो ज़ुल्म जे चक्कीअ में, ज़िलो ठट्टो ज़ुल्म जे चक्कीअ में सॼी सिंध अॼु बती पई फिरे। मेंबर मंत्री पुलिस पाकिस्तान जे कानून खे क़तल वेठी करे, इंतज़ामिया अखियूं पूरियो वेठी आहे, अवाम खां अमदाद पई घुरे। जेको जाड़ो चवे ॾींहं में 10 ॾोह थो करे, उन जा पुलिस बि पेर पई चुमे। चङा चङा माण्हू पिया चवनि त थाणे ठट्टे थाणे मकलीअ जा मुंशी मुस्लमान आहिनि। चङा चङा माण्हू पिया चवनि त ठट्टे थाणे मकलीअ जा मुंशी मुस्लमान आहिनि। जवाबदारनि खे झलीने कोन था, रुॻे फरियादियुनि खे पिया फसाइनि। कातलनि खे कुर्सियुनि ते विहारियो, कूड़नि केसनि जा काग़ज़ वेठा ठाहिनि। ऐं अलाह लॻे एसपी साहिब खे अर्ज़ु थो करियां पुराणी पुलिस खे लाइन जा सम्झाइनि। जेके जाड़ो चवे 107 वेठा ठाहिनि, इहो कानून किताबनि में ई कोन्हे। साईं सारायां सचो धणी जे परवर पैदा कयो आहे, कादर जे कुदरत जी ॿी कंहिंखे कल न का। जे पाण सुञाणी पाण खे त पोइ पवे सिध सभु का न को पे परवर जो न काए मालिक संधी मां। मालिक ठाहियो माण्हूअ खे पर ख़ासि मक़सद लाइ। तूं बि अछो कर अंदर के हीअ लालाई कीम लहा लालाईअ रे न लभे। जी हज़रत मिठो मुहम्मद आ, ॾोरे ॾोरे वञी ॾिसजो हुन ॾे के जिते हया ऐं हुस्न आ। उते वञी बान बि करे बाननि जीअं बर बर वञी बाझा। नमी पंहिंजे नेकीअ लाइ रुॻे माण्हू कीमो मुझा। रब रे रुअण राज़ी न थिए तूं अखियुनि आब वहा। जे हैरान पंहिंजे हूंद में उनखे क़दुरु कहिड़ो आहे। भर झलिज बुखियुनि जी जेके चरिया चवनि था अशक आज़ारिया उहे जिन मस्तनि महबता। मना हुई मिड़नि खे ओ भाॼी असड़ा, महबूबनि जी मना हुई इमामनि खे। मना हुई मिड़नि खे ओ भाॼी असला त कोन वञे इन कुन ते वेठल वेरिया। जॾहिं पाण कयूं पुॼाणी हथां ते हलिया ॾींहंनि पुञाणा ॾुख ॾिठूं आयो न जला। तॾहिं घर घातू छॾे हलिया करे कुन कलाचीअ ते कहा। किथे मदीनू किथे मको किथे करबला।
कुन कलाची ते कहा सुती छॾे विया सीर हई उन अचे न आराम सिर सांधारियूं सजण न चिखुआ जिन खया विया वीर विच में मंझि ऊने अमी का जेके सांगो छॾे घिड़िया सीर में तिनखे तुरहे तमान का पर अजल होई उते संदो सौदागर सहा परान ॾुखिया डूंगर ॾाका फटिया पेर फ़कीर जान चढ़ंदे चढ़ंदे चारी का कंजस आहा अजीबन खे उते सिक मझा साका पर अनी लकनि मां लतीफ़ चवे कूक न सुॼे का कह घणी जिते नाग सुजन नीला उते अब्दुल लतीफ़ चवे कया हे कली हीला जिते कुणब न को कबीला उते अची रहबर रस जे मुराह में या आहे कबर बाबा करणा डूंगर घणी वाटन ते वारी आॾा लक लतीफ़ चवे था बर सुजन बहारी हीअ जा मर्ज़न मारी कागर के चरसा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ये तो असां बगाड़ मोरी ते सोशल वर्कर ने हिते जे जेके समाज जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जे तावन सां हितां सकावती ॾियारी जे हवाले सां मच कचई रखी आहे जंहिंमें सोच टीवी इदारे जी महिरबानियूं जिन असां सां बिल्कुलु तावन कयो आहे ऐं शिरकत कई आहे ऐं ॿिया जेके बि ख़ासि महिमान आया आहिनि उन्हनि जी बि महिरबानियूं आहिनि असां सां हर दुख में गॾु बीठा आहिनि तावन बि कयूं आहे ऐं हिते इंशा अल्लाह असां हिन साल शुरूआत असांजी आहे पहिरीं साल असां प्रोग्राम कयो आहे इंशा अल्लाह सकावती जे हवाले सां असां हर साल ही प्रोग्राम कंदा रहंदासीं ऐं रोज़ सां महिरबानी अस्सलाम वालेकुम अदा असां जेको ही सकाफ़त जे हवाले सां ही मच कचहरी रखी आहे इन खां पहिरीं असां 30 डिसंबर ते जेको आहे सो 30 सितंबर ते असां रखियो पंहिंजो रैली रखी हुई माशाल्लाह हुनखे भरपूर फज़ीराई मिली हुई ऐं असां सच टीवी वारनि जा तौराइता आहियूं जेके असांजा रैली हुई हुनखे बि भरपूर कवरेज ॾिनो आहे ऐं सोच टीवी वारनि जो ऐं अॼु जेको असांजो मच कचहरी आहे हुनखे बि भरपूर कवरेज ॾियनि पिया ऐं इंशा अल्लाह इहो जेको असांजो सकाफ़त आहे सिंध जो इहो 14,000 साल पुराणो असांजो सकाफ़त आहे ऐं इंशा अल्लाह असां हिनखे हर साल मल्हाईंदासीं ऐं सोजागी हणंदासीं जेको असांजो हिते जो आवाम आहे यूसी जोणा जी ऐं डोमाणी जी इस आवाम में इंशा अल्लाह इहो असांजो पहिरीं दफ़ो आहे जेके असां इहो प्रोग्राम ठाहियो आहे ऐं हिन काग में इंशा अल्लाह हर साल असां इहो ॾियारो जेको आहे कल्चर जो इहो मल्हाईंदासीं ऐं मच कचहरी इहे प्रोग्राम जेके आहिनि इहे सभु इंशा अल्लाह कंदासीं भरपूर तरीक़े सां ऐं हिते असांखे आवाम जी भरपूर मोट मिले पई ऐं असांजी आवाम बि हिते जी तमामु ख़ुशि आहे इहे असांजे सकाफ़ती ॾियारो जेको आहे मल्हाइण तां ऐं असां सच टीवी जा तौराइता आहियूं सोच टीवी जा असीं सोच टीवी जा तौराइता आहियूं जेके असांखे भरपूर मोट ॾिनई आहे ऐं असांजी माशाल्लाह बहितरीनु कवरेज असांखे ॾिनई आहे महिरबानी अॼु असीं हिन वक़्तु बगाड़ मोरी वटि मौजूदु आहियूं जिते सोच टीवी जे पारां ऐं उनजे दोस्तनि जे पारां अॼु सकाफ़ती रिहाण मल्हाई वई आहे उन सकाफ़ती रिहाण में अॼु असां वटि ॿोड़ा बुज़ुर्ग नौजवान नंढड़ा ॿार कुलनि में अजरकूं पाए सिंध मुंहिंजी अम्मा जी तकबीर हणी हुबल वतनी जी नुमाज़ अदा करे रहिया आहिनि ऐं सॼी दुनिया में वेठंदड़ सिंधियुनि खे जेको आहे मुबारकबाद हुजे ऐं सॼी दुनिया जी क़ौमुनि खे इहो पैगाम पियो वञे त सिंध अमन मुहबत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिए थी ऐं हू पंहिंजे कल्चर पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी तहज़ीब सां मुहबत करे थी अॼु समूरियूं नफ़रतूं ऐं वेछा वेसारे सभु सिंधी माण्हू हिकु सिफ़ में बि जेको आहे उहो सिंध जी हुस्नाकियुनि ते सिंध जी ख़ूबसूरत कल्चर ते ॻाल्हाइनि पिया रागनि जी सूरत में ॻाइनि पिया ऐं रक़्स कनि पिया झुमरियूं हणनि पिया त आउं सम्झां थो त असां सिंधियुनि माण्हुनि हथियार न आहिनि ठाहिया असां सिंधियुनि माण्हुनि जेको आहे उहो अमन मुहबत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो आहे पंहिंजे राग जी सूरत में पंहिंजे सूफ़ीज़म जी सूरत में त इहो सिंध जो कल्चर आहे जेको सिंध जे अंदरि सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए रही आहे उन ॾींहं जे निस्बत सां सॼी दुनिया जे अंदरि वसंदड़ समूरनि जेके महज़ब क़ौमूं ऐं इंसान आहिनि असां पंहिंजे एकता जो ॾींहुं उन्हनि सभिनी खे मुबारकबाद ॾियूं था ऐं सिंधी क़ौम जो ही ॾींहुं संदन तहज़ीबी तमंदुनी ऐं तारीख़ी तौर ते पंहिंजे क़ौमी वजूद जे इज़हार जो ॾींहुं आहे ऐं सकाफ़त इंसान जे क़ौमुनि जे ख़ारजी ख़्यालनि ऐं सोचनि जे दाख़िली सोचनि जे ख़ारजी इज़हार जो नालो आहे
सकाफ़त जेका आहे उहा मुसलसल तग़य्युर पसंदि आहे, मुसलसल वहिकिरो आहे हिकिड़े क़िस्म जो, जंहिंमें नवाण ईंदी आहे, सुधारा ईंदा आहिनि। यकीनन सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे, पर उहा तारीख़ में मुख़्तलिफ़ मरहला तय कंदी आई आहे। जहिड़ा पैदावारी रिश्ता रहिया आहिनि, औज़ार रहिया आहिनि ऐं मैशत रही आहे, उन हिसाब सां सिंधी सकाफ़त जेको आहे उहो अॻिते वधंदी आई आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सकाफ़त खे भेरो ॿीहर ढिघे इर्से जी माठार खां पोइ हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे सिंधी मीडिया जो ॾांहुं उनजो क्रेडिट वञे थो, जो सिंधी तनज़ीमूं, क़ौमपरस्त जमायतूं, अदबी इदारा, जेके बि सिंधी माण्हू आहिनि, सिंधी ॿोली सां लॻापियल आहिनि या जेके सिंधी न आहिनि बि, पर सिंध में रहंदड़ समूरा ॿिया माण्हू बि या दुनिया में रहंदड़ माण्हू असांजे ॾींहं खे मल्हाइनि था, प्यार ऐं मुहबत सां मल्हायूं था। हिन ॾींहं जे निस्बत सां आउं सिंध खे अमन जो पैगाम ॾियां थो ऐं इहो अपील करियां थो त सिंध में जेका ॿेटनि जे मथां विलार थी रही आहे या जेको कराची जे मथां विलार थी रही आहे, सिंधी माण्हू ख़ासि तौर ते इन घड़ीअ में ॿेटनि जे मामले ते सुजागी इख़्तियार कनि ऐं जदोजहद खे तेज़ कनि ऐं असां पंहिंजा ॿेट, पंहिंजा शहर, पंहिंजा वाहण वस्तियूं बचाइणु चाहियूं था। धारी आबादकारी वधी रही आहे, मज़हबी इंता पसंदी वधी वई आहे, त इन्हनि मसइलनि ते सिंध जे माण्हुनि खे लाॻीती जदोजहद करणु खपे ऐं सच जेको असांजी इहा टीवी आहे उन जे ज़रिए सिंधी माण्हुनि खे मुबारकबाद पेश करियां। जी नाज़रीन, जीअं त असांजे हिते जेको समाजी सियासी समाजी अॻवान बि हिते मौजूदु हुआ ऐं उनखां अलावा हिन जेको आहे मच कचहरी में जेको मोहतरम ऐं सियासी माण्हू गॾु हुआ, उन्हनि सां असांजी जेकी ॻाल्हि ॿोल थी ऐं सिंध जे हवाले सां ऐं सिंध जे ॿेटनि जे हवाले सां ऐं उनखां अलावा जेको सिंध जी सकाफ़त जे हवाले सां 6 डिसंबर ते जेको प्रोग्राम रैली कढी वेंदी, उन्हनि में बि जेको भरपूर साथ ॾींदा। उनजो इहो चवणु आहे त असांजे लाइ हीउ जेको ईद जो ॾींहुं आहे ऐं ईद जे ॾींहं जे बराबरि हूंदो आहे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी, खटो। लोड़ा वेड़ा गंगा जावे कूड़ कुपत पे कुल फल काए अज जेको वोट वठण ला के तो 10 कुरान खाए तो आ माखी जो नहरू आइन आ हिया पकंद आ हुआ पकंद तो बिना घर डाजो असाजा गरीब माण्हुनि खे तबाह करियो, बेरोजगार करियो, तैलीम कोन्हे। कूड़ कुपत पे कुल फल काए ज़ाहिर गोरी ज़ुल्म ॾिसां थो ऐं चोर चुगल जो वरियो वारो वेरी न विझंदड़ वंग हलिया विया। ये दाह ॾिजे कंहिं दर ते रोई, दाह ॾिजे कंहिं दर ते रोई, कंहिंजे दर ते वञे भा रुश्वत पई हले, सचो माण्हू जेल में हूंदो। दाह ॾिजे कंहिं दर ते रोई, दाह संडोले दाद थिए। हिकिड़े बेकरार रूह जे मालिक इंसान भा सतार मीरान खोर हिते असांखे ऐं तव्हांखे गॾु कयो आहे। सतार जी इहा ख़ासियत रही आहे त बितौर हिकिड़े सियासी कारकुन जे ऐं बितौर हिकिड़े सुठे इंसान जे, बतौर हिकिड़े सुठे समाजी वर्कर जे हमेशह सभिनी पासनि खां महिरबानी ख़िदमत में अॻियां रहियो आहे।
सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.